अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। छा हाणे जेको आहे रब्बन अहमद खे मारे छॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार ख़ान जेको हाकिम ख़ान वटि वियो आहे, हाकिम ख़ान छा कमाल ख़ान खे रईस गफ़ार ख़ान जे हवाले करे छॾींदो, या नेक्स्ट एपिसोड में जेको आहे ओठो क़ैद मां भॼी वेंदो, या छा इन खे कालू खे घुटो ॾेई ओठो भॼी वेंदो, या वरी को ॿियो तरीक़ो कंदो? छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे आराम सां कहाणी सम्झ में अचे। दोस्तों, पहिरियां ही शाहिद खुसो वीलोग यूट्यूब चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त हाणे करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा वीडियो खे। दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं जेका सुबुह असां अपडेट ॾिनीसीं कल्ह ड्रामे वारे जी, त अहमद ते शक वेंदो रबन जो, ऐं अहमद जेको आहे सावण ऐं पठाणी खे मारण वारो शख़्स आहे। उहा ॻाल्हि असांजी पूरी बीठी, तव्हां किस्त ॾिठी त बिल्कुलु अहमद ते रबन इन खे गिरफ़्तार करे हाणे खणी चुको आहे। लेकिन थोरो नाले में मूंखां भुल थी, मां जिते अहमद जो नालो सावण जो नालो वठां पियो त अहमद जो नालो कंहिं टाइम भुल में खणा पियो, उन जी माज़रत। बहरहाल जेकियूं मूं ॻाल्हियूं कयूं उहे मुंहिंजूं पूरियूं बीठियूं। हाणे तव्हांखे ॿुधायूं त नेक्स्ट एपिसोड में वारिस वारा ऐं रईस गफ़ार ख़ान वारा हाकिम ख़ान वटि वेंदा। उतां पोयों जेको आहे अहमद खे खणी वेंदो रबन, इन खे कुटको ॾींदो। इन खां जेको आहे न हर शइ ॻाल्हियूं ज़ाहिर करण जी कोशिशि कंदो, ॿुधाईंदो तूं मुंहिंजे पीउ मुंहिंजी भेण खे कीअं मारियो। लेकिन अॻियां बि त अहमद आहे, ॾाढियूं ॻाल्हियूं हेॾियूं होॾियूं कंदो, वक़्ती तौरु थोरो कुटको खाईंदो, लेकिन वक़्ती तौरु इन खे कोन ॿुधाईंदो। लेकिन रबन इन खे सटको भलो ॾींदो। ऐं जेको आहे रईस गफ़ार ख़ान मोटी अची चवंदो त बाबा मुंहिंजे ठीकु आहे न, मां हुजां या कोई रबन जा कंहिंखे बि ओठे सां न मिलणु ॾियो, न त रबन कावड़ में अची इहे ओठे खे मारे न वेझे। ऐं ओठो फ़िलहालु हिते क़ैद हूंदो, घुटो कोन ॾींदो इहो जेको आहे कालू खे। लेकिन हाकिम ख़ान बि फ़िलहालु जेको आहे कमाल ख़ान खे रईस गफ़ार ख़ान जे हवाले कान कंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।